बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। जेका ख़ासि ॻाल्हि मां तव्हां सां करणु चाहियां थो उहा इहा आहे त जेकॾहिं तव्हां में एतमाद आहे त बहितरीनु शइ आहे, पर जेकॾहिं एतमाद नाहे बि त कोशिशि कयो त तव्हां में ईअं ज़ाहिर थियणु घुरिजे त तव्हां एतमाद वारा आहियो या तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ नथो थिए। जेकॾहिं का सिचुएशन ख़राबु थी अचे, को मौक़ो अहिड़ो थो अचे जंहिंमें माण्हू लर्ज़श में अचे थो वञे, लड़खड़ाए थो वञे या हुनजा ख़्याल लड़खड़ाए था वञनि, हुनजा इरादा खिसकी था वञनि, त उन ई पल जे दौरान जेकॾहिं तव्हां एतमाद में रहो था ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजी जॻह ते मुक़ररु रहो था, जीअं पुरसुकून आहियो, त सम्झो तव्हां पुर एतमाद शख़्सियत जा मालिक आहियो। उन लाइ हिकिड़ो मां तव्हांखे हिकु नंढड़ी ॻाल्हि थो ॿुधायां। उहा ॻाल्हि कहिड़ी त हिकु भेरे नेल्सन मंडेला जहाज़ ते सफ़रु करे रहियो हुयो। हू जॾहिं जहाज़ तां सफ़रु करे रहियो त हुन ॾिठो त जहाज़ में जेको कैप्टन हुयो उन अनाउंस कयो त जहाज़ में फ़नी ख़राबी थी पई आहे ऐं थी सघे थो जहाज़ लैंडिंग करण खां अॻु में क्रैश करे वञे। समूरा जेके हुते मुसाफ़िर हुया दुआऊं घुरणु लॻा, हिक ॿिए ॾे मैसेज करणु लॻा ऐं चवणु लॻा त हाणे असां ज़िंदा बची कोन सघंदासीं। हिकिड़ो नेल्सन मंडेला जेको हिकिड़ो किताबु पढ़ी रहियो, ख़ामोशीअ सां चुप हो, किताब जा पना उथलाए पियो, पढ़े पियो वेठो, सभु माण्हू हुनखे ॾिसनि पिया वेठा, पर उन वक़्तु हिनखे का बि शइ यादि कान आई सवाइ किताबु पढ़ण जे। हू लीडर हुयो, हू अॻुवान हुयो ऐं पुरएतमाद शख़्सियत जो मालिक हुयो। त जेके हुते माण्हू हुड़बुड़ मचाई वेठा हुआ, को पंहिंजे पुट खे खणी बीठो, को पंहिंजे भाउ खे, को कंहिं ॿिए रिश्ते खे, दोस्त खे, समूरा वाक़ियात कंहिं फिल्म वांगुरु जी क्लिप हलंदी आहे उनजे ज़हन में ईअं फिरणु लॻा हुया। हीउ रुॻो वाहिद माण्हू हुयो जेको चुपके किताबु पढ़े पियो वेठो। त जॾहिं थोरो टाइम गुज़रियो त जेको कैप्टन हुयो उन अनाउंस कयो त हाणे जहाज़ ख़तरे खां ॿाहिरि आहे ऐं असां उन शहर में लैंडिंग कयूं था जंहिंजे लाइ असां सफ़र में निकिता हुआसीं। जंहिं वक़्तु जो नेल्सन मंडेला लथो त हुन खां उते जेके मुसाफ़िर हुया उहे चौधारी फिरी विया ऐं नेल्सन मंडेला खां पुछनि पिया त साईं एॾी तकलीफ़ में हुयासीं, असां हुड़बुड़ में हुयासीं, परेशानीअ में हुयासीं, मोब जी सूरत ऐं हुजूम जी सूरत में हुयासीं, पर तव्हां वाहिद माण्हू हुयो जेके किताबु पढ़ी रहिया हो ऐं पुरएतमाद हुयो। त हुन चयो त जेको थियणो हूंदो उहो ई थींदो। जेकॾहिं मां रड़ियूं कयां ऐं पंहिंजो होश हवास विञायां या का अहिड़ी ॻाल्हि कयां त बि उअं ई थिए हा जीअं थियणो हुजे हा। तंहिंजे करे मां इहे ॿ पल विञाइणु न पियो चाहियां ऐं उहो बि मां उहो किताबु पढ़णु पियो चाहियां जेको किताबु मुंहिंजे लाइ फ़ाइदेमंद हुयो ऐं जंहिंसां ई मां इहो पाण में एतमाद आंदो आहे। त कोशिशि कयो जेकॾहिं का अहिड़ी क्रिटिकल सिचुएशन अचे थी त उन में परेशान थियण जे बजाए तव्हां पुरएतमाद रहो, शांति रहो, ख़ामोश रहो। पुरएतमाद शख़्सियत जी वॾे में वॾी निशानी इहा आहे त हू परेशानीअ में बि ख़ामोश, शांति ऐं पुरसुकून रहंदो आहे। ऐं पुरसुकून ज़िंदगी गुज़ारण जो बहितरीनु हल बि इहो आहे त पंहिंजो पाण में उन शयुनि जी चेंजिंग आणियो जेके तव्हां में फॉल्स आहिनि या तव्हां में नुक़्स आहिनि। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।